ईरान टीवी न्यूज़ में आया सारा सुनो माया सैयद शमीला शिराजी सबका पेरी का नजर हेडलाइन थे। अमेरिका जो पाक भारत जंग में पाकिस्तान की फतह जो एतराफ़ अमरीकी कांग्रेस में रिपोर्ट पेश। इकोनॉमिक सिक्योरिटी रिव्यू कमीशन तरफा तैयार कियल रिपोर्ट में पाकिस्तान और भारत विच में 7 मई ते थींदड़ झड़प जो तफसीली जायज़ो शामिल। रिपोर्ट मुताबिक इन मुख्तसर पुरशदीद वेड़ में पाकिस्तान के वाज़े बरतरी हासिल थी। पाकिस्तान की कामयाबी में चीनी हथियारन और टेक्नोलॉजी अहम किरदार अदा कयो। पाकिस्तान भारतीय राफेल जहाज किराइण लाइ चीनी मिसाइल सिस्टम्स और जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल कयो। चीनी इंटेलिजेंस भी पाकिस्तान की मदद कई। रिपोर्ट में इहो भी ॼाणायो वियो आहे त भारत पाण भी तस्लीम कयो त पाकिस्तान जंग दौरान उन जा 109 फौजी हदफन के निशानो बणायो। रिपोर्ट में चीन और पाकिस्तान विच में ताज़िन थींदड़ फौजी मशकन जो जिक्र भी शामिल। वज़ीर आज़म मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ थोरी ऐं घणी मुदे वारनि क़दमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में मौसमियाती तब्दीलियुनि जो जाइज़ो अहम फ़ैसिला। वज़ीर आज़म पारां नेकाल जे निज़ाम ऐं दरियाहनि जे बंदनि खे बहितर बणाइण जी हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त ईंदड़ चौमासी जी मौसम में जेका तबाही थींदी वज़ीर आज़म उन खां आगाह आहे। बरसातनि में नुक़सान खां बचण लाइ अर्ली वार्निंग सिस्टम खे ज़िले ऐं तालुका सतह ते फ़ाल कयो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक वधीक चयो आहे त ताज़ी ॿोॾि में 31 लख माण्हू बेघर थिया। 3 खां 4 ॿोॾनि में 4500 खां वधीक माण्हू फ़ौत थिया आहिनि। आख़िरी ॿोॾि जो नुक़सान मुल्क जे 9% जे GDP जे बराबरि आहे। आज़ाद कश्मीर जे अरिड़हं रुकनी काबीना पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। क़ाइम मक़ाम सदर आज़ाद कश्मीर चौधरी लतीफ़ अकबर काबीना खे हलफ़ खणायो। नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ ऐं ॿियनि जी शिरकत। भारत ॿीहर पाकिस्तान मथां जंग मरण वारो हो। अमरीकी सदर तस्दीक करे छॾी। सऊदी वली अहद सां गॾु व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त दुनिया जूं 8 वॾियूं जंगूं रोकियूं आहिनि। पाक भारत जंग रोकराई जेका ॿीहर शुरू थियण वारी हुई। ॿई मुल्क हाणे सुठा क़दम खणी रहिया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त 27वीं आइनी तरमीम में का बि ख़राबी न आहे। मुल्क में पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत में सूबनि खे बराबरि जी नुमाइंदगी मिली आहे। जेकॾहिं अदालतूं पार्लियामेंट जे मातहत थियूं आहिनि त उन में का बि ख़राब ॻाल्हि न आहे। मीसाक जमहूरियत में बि आइनी अदालतनि जो ज़िक्र शामिल हो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमण वधीक चयो आहे त सिंध हुकूमत औरतनि खे बाइख्तियार बणाइण लाइ क़दम खणी रही आहे। BRT मनसूबे में औरतनि लाइ बसूं मुख़्तस कयूं वयूं आहिनि। ईंदड़ हफ़्ते इलेक्ट्रिक बसूं पहुची रहियूं आहिनि। उन्हनि में भी औरतनि लाइ बसूं रखंदासीं। MQM अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जी सिंध दुश्मनी हिकु भेरो ॿीहर आइनी तरमीम ज़रिए सूबा ठाहिण जो मुतालबो। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सूबा ठाहिण लाइ कानून में तरमीम जी गुंजाइश आहे ऐं करे सघिजे थी। कराची खे हिन साल 800 अरब रुपया मिलणा हुआ पर 100 अरब बि न मिलिया। मुस्तफ़ा कमाल वधीक चयो आहे त पीपुल्स पार्टी अॻ में चवंदी हुई त ज़रई टैक्स न लॻणु घुरिजे। IMF ज़रई टैक्स लॻाइण जो चयो त सदर ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राऊ चयो आहे त MQM जो नए सूबे जो मुतालबो सिंध जी वहदत ते हमलो आहे। मुस्तफ़ा कमाल खे ज़िम्मेवारी वारी ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे। MQM जी नफ़रत ऐं विराइण वारी सियासत खे अवाम रद्द करे चुको आहे। पंहिंजे बयान में इस्माइल राऊ चयो आहे त अरिड़हीं तरमीम वफ़ा खे मज़बूत ऐं सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार बणायो। मसइलनि जे हल में सूबनि खे रुकावट करार ॾियणु हक़ीक़तनि जी उबतड़ आहे। अवाम खे गुमराह करण जी कोशिश कई पई वञे। खातून अवल आसवा भुट्टो ज़रदारी जी अबू ज़हबी में आर्ट नुमाइश में शिरकत। आसवा भुट्टो कल्चर एंड टूरिज़म खाते जे अमलदारनि सां मुलाक़ात भी कई। खातून अवल पारां आलमी मयार जे गैलरियुनि ऐं नुमाइश जो मुआइनो। आसिफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त आर्ट मुआशिरनि विच में लाॻापन खे हथी वठाइण में किरदार अदा करे थो। हैदराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में सियासी पार्टी जा 2 कारकुन मारिजी विया। नूरानी बस्ती में नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी ज़ुबैर उर्फ ज़ोबी ऐं चीना खे क़तल करे छॾियो। पुलिस ॿिन्ही ॼणनि जे क़तल खे ज़ाती दुश्मनी जो नतीजो करार ॾेई छॾियो। खैरपुर नाथनशाह वेझो 2 धारदार रोड हादसनि में 3 ॼणा फ़ौत 20 खां वधीक ज़ख़्मी। दादू खां खैरपुर नाथनशाह ईंदड़ जाजिन जे कोस्टर जो तेज़ रफ़्तार ट्रालर सां टक्कर। हादसे में मन फ़कीर मंगणहार ऐं बरकत मंगणहार मौक़े ते फ़ौत। औरतनि ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। कैनशाह वेझो इंडस हाईवे ते ॿिए हादसे में ट्रैक्टर ट्राली ड्राइवर हयाती विञाए वेठो। ॻोठ रजेपुर भरिसां डंपर ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। सदाकत भंगर फ़ौत 2 ॼणा ज़ख़्मी। कंबर में घरू अणबद तां वॾे भाउ नंढे भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शहर जे बरकत शाह पाड़े में राशिद गोपांग बेदर्दी सां क़तल। पुलिस जवाबदार अज़हर गोपांग खे मौक़े तां गिरफ़्तार करे वरितो।